Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी तो भाई मुझी गाल बुधो सरदार सोढे खानावा जी ज़मानत कराई आहे या ख़बर अथव न। सरदार साईं जा हूअं बि असां ते लख थोरा आहिनि। जे सरदार साईं असांजी मालकी न करे हा त पूरो साल ज़मानत ई न थिया। सरदार साईं असांजे राज लाल छपर छांव आहे। सरदार तव्हांखे इन लाइ आज़ादु नाहे करायो त घर वञी निंड्रू कयो ऐं वरी चोरियूं कयो। बाक़ी असांखे छा करिणो आहे? तव्हांखे पलांद करिणो आहे। कंहिंखां पलांद करिणो आहे? ॾातू ऐं बचल खान खां? यानी रिटायर एसपी वारे सोटर खे सबक़ सिखाइणो आहे। इहो मां सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। अॼु तव्हां जेल खां ॿाहिरि आया आहियो, तव्हांखे का बि ख़बर नाहे। कोई बि ख़बर त पए थियो छा आहे? ही केरु आहे? मां सनावला जो नंढो भाउ आहियां। सरदार तोदे खान जी बेइज़ती थी आहे। असांखे हिन जे इज़त जो पलांद करिणो आहे। पलांद करिणो आहे त पोइ फेराए गाड़ी पलांद करे पोइ घर वेंदासीं। अड़े अक मां मक्खी न हिलाइणी। सवेल पतड़ पार करे घर हलिया वञो। सुभाणे तव्हां गॾिजी करम खान जी औताक ते अचिजो। उते तव्हांखे सभु सम्झाए छॾींदुसि। हलो त पोइ मान सां हली पतड़ पार कयूं। चङो सोढा खान, मोकिलणी न आहे। सुभाणे वरी तव्हां खां मिलंदासीं। तूं बचल जी औताक ते वञी दातू ऐं किराणे खां माफ़ी घुरी छो? अड़े तोसां मजबूरी कहिड़ी जो ॾोहारिन खां वञी माफ़ी घुरियई? अड़े तो वर्दीअ खे लॼायो आहे, वर्दीअ खे। बस करम खान बस। वर्दी जो नालो ॿीहर न वठिजे। मूं वर्दीअ सां वफ़ादारीअ जो कसम खाधो आहे। ॾोहारी दातू न, मुंहिंजी हद जो सभिनि खां वॾो ॾोहारी तूं आहीं। छा थो चवीं? हाँ, पहिरियां पंहिंजी हैसियत ॾिस, पोइ ॻाल्हाए। मां हिकु नंढड़ो पुलिस जो मुलाज़िम आहियां, पर तूं हिन वर्दीअ जी ताक़त खां वाक़िफ़ न आहीं। अड़े इहा वर्दी तोखे मुंहिंजी महिरबानी सां मिली आहे। इहा ॻाल्हि विसरी वई छा? तुंहिंजी महिरबानी करम खान, पर पास त मां इम्तिहान ॾेई थियो आहियां न। मुंहिंजे बदिरां ट्रेनिंग तो त कोन कई न। कानून तोखे कोन पढ़ायो वियो आहे। कानून सां वफ़ादारी जो कसम बि मूं ई खयो आहे। माना त तूं बि मुंहिंजो मुखालिफ़ थी बचल खान वारनि जो भरजलो थियो। मां बि ॾिसां त तूं मुंहिंजे दुश्मननि खे कीअं थो बचाईं। बचाए ॾेखार। करम खान, कानून जे अॻियां तूं कुझु बि न आहीं। मां जंहिं वक़्तु चाहियां न, इन कादन जे क़त्ल में तोखे हथकड़ी हणी सघां थो। ॿुधो था न? ही करम खान खे हथकड़ी वणंदो। करम खान, हिन यार खे त ख़बर ई कोन्हे त करम खान जी हिकिड़ी फोन सां इहा वर्दी जिस्म ते साबित न रहंदुसि ऐं पोइ वतंदो पकोड़ा पचाईंदो। मथो फिरियो अथसि न। हिन जो मथो कोन फिरियो आहे। हिनखे मरण जो शौक़ु दिलि में जाॻियो आहे। मनंदा तव्हां जहिड़ा मुर्दार आहिनि। वतन जा सिपाही विढ़ंदे शहीद थींदा आहिनि। भला तोखे एॾो ई शहादत जो शौक़ु आहे त तुंहिंजो इहो अंगल बि पूरो कंदा। मुंहिंजी शहादत खे छॾ। जेकॾहिं बचल खान सां जहिड़ो करिणो अथई न, पहिरियां 10-15 कफन घुराए रख ऐं मरण वारनि जूं कबरूं बि खोटराए छॾ। अड़े इहो तूं कोन थो ॻाल्हाईं। इहो बचल ऐं वरियल छा थो ॻाल्हाए? उनजो जवाबु उन्हनि खे मां ॾींदुसि। बाक़ी तूं हाणे वञी सुकून सां नौकरी करे त ॾेखार। करम खान, तूं मूंखां नौकरी पुरे ॾेखार त मां सलाम कंदुमि। करम खान, ॿुधाए त हिन सूबेदार खे कॾहिं थाणे में पीटिजे
जेको रहसे हुकुम चयो त अर्श ते अॼु ई उॾाई हिनखे माराए पंहिंजे मथे में सूर नाहे विझणो हिनखे खणी वञी ॿेले जे कंहिं बबुर सां ॿधोसि त जीअं हिनखे माकोड़ा पटिन त हिन जे दिमाग़ जा स्क्रू टाइट थियनि प्रेसर नाराज़ न थीजो अव्हां जे थदाइब जे करे ॾींहों ॾींहुं ईअं तो मामलो ख़राब थींदो को मसलो ई कोन्हे सोबारा मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे त छा छा करणो आहे ऐं उहो सभु कुझु अखि छिंभ में ईअं थी वेंदो जो इहो बचल सोचींदो रहंदो त छा थी वियो करम खान पोइ देरि छो था कयो टके टके जे माण्हुनि जी ॻाल्हि छो था ॿुधो छा मजबूरी आहे हिकु दफ़ो चई छॾियमि न त जीअं ई हमरा जेल मां मोटंदा तीअं ई बचल जी बर्बादी शुरू थी वेंदी भला इहे टई चोर मुड़ुस असां खां वधीक वेड़ा पिया आहिनि छा न सोबारा खान पर ॻाल्हि ई आहे त बचल जे ॻोठ जा रस्ता घट घेड़ ऐं घर बि इन्हनि माण्हुनि खे ॾिठल आहे जेको कमु इहे करे सघंदा न उहो तव्हां करे कोन सघंदो तव्हां जे लाइ कम बि आहिनि ॾिसो त छा छा थो थिए आऊं हिनखे छा सम्झ घणेई सम्झायोमांसि शादी खां अॻे बि नंढड़ो ॿार त कोन्हे हाणे जे नथी सम्झे त पाण ॼाणे बाबा मूं ॾोह कयो कहिड़ो आहे चाचे उर्स जो ॻाल्हि को ॿुधे ई नथो ॾोह वरी नूरां जो बाबो त तोखे अम्मा न्याणी धीअ खां सवाइ त सॾु ई कोन कंदो आहे बाबे कहिड़ो ॾोह कयो आहे या कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे तोसां पर महरम अदो उर्स घर जो वॾो आहे जे लंगाई चङाई चवंदो त हिन में ऐब कहिड़ो आहे बाबा भली मूंखे धकाणी कढे पर मुंहिंजे बाबा ऐं भाइरनि जे लाइ ग़लति ॻाल्हि न कढे बाबा ॻाल्हि त ॿुध मां पंहिंजे पीउ जे घर अचण लाइ चाचे उर्स खां मोकल वठी पोइ अचां बाबा इहो न हक़ न आहे अम्मा नूरा इहा तुंहिंजी इज़त आहे जेसी ताईं तूं हिन घर में हुई त मुंहिंजी इज़त हुई हाणे तूं हुन घर जी इज़त आई त उहो तुंहिंजो पीउ बि आहे ऐं सहुरो बि आहे ॿुधई न ऐं ही चाचो भूरल बि ॿुधई थो मूं वटां इज़त तॾहिं मिलंदई जॾहिं तूं बाबे जी इज़त कंदीअ मना मूंखे नौकरियाणी थी घर में रहणो आहे जीअं हू चवंदा तीअं मां कंदसि पुछणो कुझु बि न आहे नौकरियाणी न ही तूं घर जी तूं उन घर जी मालिकियाणी आहीं नूरा हिन घर खे विसार मां ॿुधायां थो हिन घर खे विसार औरत ई पंहिंजो घर जहनम या जन्नत ठाहिण वारी तूं मुड़ुसु आहीं मां तुंहिंजी ख़िदमत बि कंदसि ऐं तुंहिंजी इज़त बि कंदसि बाक़ी तुंहिंजे खानदान सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे कहिड़ो 50 माण्हुनि ते खानदान हिकिड़ो अधो उर्स ॿियो ढोलू उन्हनि जी ख़िदमत कंदीअ न सवाब थींदी हू वीचारो माज़ूर ऐं हू पोढ़ो वधीक न चईसि चाचा बाबो नूरा जे पिते ते ई कोन थो पए करण जे लाइ त मां घणो कुझु करे सघां थो पर चाचा तुंहिंजी ऐं बाबे जी अछी ॾाड़ीअ जे करे चुप हां चाचा राज कोन खिलाईंदासीं बसि बाबा जी ख़िदमत मां पाण कंदुसि शाबस ते त शाबस मूं त सोचियो बि कोन हो त तुंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ एॾी इज़त आहे जंहिं धीअ खे मूंखे तिकड़ी करे पालियो हो अॼु उहा ई मुंहिंजी इज़त लॼाई वञ नूरा वञ मानो हिनखे वठी वञ अलाह कंदो त मोए हिनखे मुंहिंजो मोह बि नसीब कोन थींदो बाबा बाबा जी मुबारक अथई अधे कबूले सॼे राज जो घाटो ऊचो करे छॾियो आहे ऐं चाचे बचल खान सॼे राज खे फोन ते मुबारकियूं ॾिनियूं आहिनि अचे वठो बाबा पर मिठाई बि महिल सां सुठी लॻे थी ये जेका तुंहिंजे हथनि में मिठाई आहे न मूंखे ज़हर थी लॻे इहा सॼी मिठाई तूं पंहिंजी भेण नूरा खे खाराए जॻह न तूं नज़र या सोचे ई मरी वेंदी हली त मां कहिड़े घर में भाउ जी भेण आहियां बाबा छा ॻाल्हि आहे अधी नूरा ते एॾो नाराज़ छो आहीं
छा कयो आहे मुंहिंजी भेण? न चवणो हिनखे भेण न चओ। जेका भेण वञी सावरनि में पंहिंजे पीउ माउ जी इज़त न कराए, ॿारनि जी इज़त न कराए, हुनखे भेण चवण बि गुनाह आहे। अहिड़े न्याणियुनि खे न्याणी चवण ई गुनाह आहे। नूरा भेण, ही मां छा पियो ॿुधां? भाभी ऐं असां भाइरनि तुंहिंजी इज़त करण में का कसर न आहे छॾी। आख़िर छा कयो आहे तूं? बाबो एतिरो नाराज़ छो आहे? मां गुनाह कयो आहे? गुलामी न करण ते औरत जो सभ खां वॾो गुनाह हूंदो आहे। गुलामी? आख़िर छाजी गुलामी? केर थो तोखे गुलामी कराए? ॿुधाए न। ॿुधाए, हिते हिन घर में हूंदी हुयमि त मानी ऐं कपिड़े एवज़ पीउ ऐं भाइरनि ऐं जानवरनि जी बि गुलामी कंदी हुयसि। पढ़ण जी चाचे उर्स जे घर पहुती आहियां, उते बि इहा ई गुलामी आहे। अदी, पंहिंजे घर में इंसान आज़ाद हूंदो आहे ऐं घर जो कमु को गुलामी त न आहे। अदा गुलामी न आहे त ॿियो वरी छा आहे? अदा ख़ैरल, जेकॾहिं नूरा घर जे कम खे गुलामी थी सम्झे न, अॼु खां पोइ मां पाण ई घर जो कमु कंदुसि। तव्हांजी ऐं असांजी लॼ लिकाइण ख़ातिर न नूरा खे खट ते मानी मिलंदी। अदा मां नथो चाहियां त मुंहिंजे नंग जा कपिड़ा मुंहिंजे नंढे भाउ खे बाबे जे कपिड़नि सां गॾु धोइणा पवनि। उथी नूरा, चाचे आसूदे वारनि वटि दावत खाइणी आहे, देरि थी थिए। बाबा, तूं परेशान न थी। मां अदी नूरा जे घर वञी उनखे गैरत वारी ॿोलीअ में सम्झाईंदुसि। तूं परेशान न थी बाबा। मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त अॼु भुरल जी न्याणी बणिजी मुंहिंजे घर पुॼण सां मूंखे मुंहिंजी औलाद जे अॻियां बेइज़त कंदी। ख़ैर आहे, मुंहिंजी इज़त नथी करे पंहिंजे मुड़ुस जी इज़त ज़रूरु कंदी हूंदी। वरी बि शुक्र आहे मुंहिंजे पुट जो घर त आबाद थी पवंदो। अस्सलाम वालेकुम अदा उर्स। वालेकुम अस्सलाम अदा कांडेरा। अदा कांडेरा, तूं केॾी महिल आयो? अदा उर्स, मां त हाणे आयो आहियां, पर तोखे कहिड़ी काज मां टोट पई जो एॾी गहरी सोच में पइजी वियो आहीं। काज जी ख़बर तोखे आहे या मूंखे? त मूंखे लख सवा बचो आहे। बाउर साहब, पोइ बाक़ी कहिड़ी परेशानी अथई? परेशानी का बि कान्हे कांडेरा। सोचूं पिए त मां नंढपण खां वठी निभागो आहियां। न माउ जी मोहबत नसीब थी, न पीउ जो मथे ते शफ़क़त वारो हथ नसीब थियो। दुख सुख जी साथियाणी हिकिड़ी ज़ाल हुई, सा बि साथ छॾे हली वई। अॼु उहा हुजे हा न त उस पाण खे अकेलो न सम्झे हा। अदा उर्स, इहो ॿ पुट जवान थी, घर में नुंहुं थी, तूं पाण खे अकेलो छो थो सम्झी? बस भाऊ कांडेरा, दिल जो सुर दिल में रहण दे। ॿाहिरि बाप निकिती त दिल जो दर्द वधी वेंदो। अदा उर्स, आख़िर थियो छा आहे? ख़बर त पवे। मूंखां हिकु ग़लती थी वई आहे। मां हिकु अहिड़ी कलराटी बनीअ में बिजु छटे वेठो आहियां त सले साए थियण जी उमेद कान्हे। छा मलाखड़े जो हाल ॿुधाए थी रानी? जॾहिं बचल ख़ान सां क़बूल मलाखड़े में पहुतो न त कंहिं पहलवान जी हिमत कोन पई थिए जो क़बूल सां संदरो बने। माना त अदा क़बूल हेॾो भलो पहलवान आहे। छा ॻाल्हि थी करे? क़बूल खे ॾिसी चङनि भलनि पहलवाननि जा साहस थी विया। आख़िर बचल ख़ान उथी मलाखड़े में ऐलान कयो, आहे को पहलवान जेको क़बूल सां मलह जो जोड़ो करे। पोइ त वॾी ॻाल्हि आहे। असां त क़बूल खे ईअं मिड़े मल पिया सम्झूं। न पीरानी, क़बूल भलो पहलवान आहे, पर अञा सिर जे मथां सवा सिर आहे। उन ई मल पहलवान अची क़बूल जो संदरो साहियो, जंहिंखे 3 सालनि खां वठी को बि मल मारे न आहे सघियो। पहिरीं मल त क़बूल खे अहिड़ी मारी जो क़बूल त बेहोश थी वियो। हाय अल्लाह, माना त अदा क़बूल खे धक लॻी वियो। हल मां अधु कलाक त क़बूल बेहोश रहियो। असां सभिनी तरियूं हुन जूं माटियूं अची। बचल ख़ान उहो त वीचारो शर्म खां कंधु झुकाए अची वेही रहियो। बचल ख़ान जो कंधु झुकल ॾिसी क़बूल टप ॾेई मथे उथी बीहो। वञी साॻे पहलवान जे संदरे में हथु विझो, ॿियो दाव ते दाव कंदो। ख़बर तंहिं महिल पई
जॾहिं उहो पहलवान वञी घाटे भर किरियो पोइ त भाऊ बचल खान ऐं कबूल जूं झुमरियूं हुयूं। घाटे में अहिड़ो धकु लॻीसि ईअं सम्झ त पूरो ई वियो ऐं ज़िंदगी भर कॾहिं हू मल विढ़ण जहिड़ो क़ाबिल ई न। मल सां गॾु कबूल धक जो बि पलांद कयसि। शुक्र आहे अहिड़ी मल मारी जो माण्हुनि खे बचल खान जी जवानी यादि। ॿुध भला ही वलण नज़र कोन थो अचे, किथे आहे? वलण जी कहिड़ियूं ॻाल्हियूं तो पुछे वलण जा असांजा त वलण साही सुकाए छॾिया आहिनि। अलाए किथां 2-3 ॾींहंनि में चोरी मच्छी मारे आयो आहे। पैसनि सां खीसा भरिया पिया अथसि। हाणे वियो आहे शेर घुमण। बाबा पर पैसा त सॼे घर रखी वियो आहे। पीराणी हाणे छा कजे? वलण हाणे ठेकेदार सां सिज भॼी आहे। इहो हाणे मुड़ंदो कोन। जेकॾहिं पकड़िजी वियो त पोइ त अज़ाब में अची वेंदासीं। बाबा बाबा मां ऐं अम्मा त अदा वलण खे इलाही सम्झायो आहे पर हुनजी सम्झ में अचे ई नथी का ॻाल्हि। न सम्झनि इहो कॾहिं बि न सम्झंदो जीअं असां सां सम्झायोसीं। कादन जे पी इहा ॻाल्हि बि आहे। अधु राति जो उथी अलाए केॾां हलियो थो वञे। ठेकेदारनि जो इहे खॾियूं बि ठेकनि ते खयल आहिनि। ईअं छॾींदसि त कोन। पर बाबा ॿुधो अथमि त असांजे राज जी ॿिए राज वारनि सां दुश्मनी आहे। ऐं बाबा जेकॾहिं उहे ई अदा वलण खे मारे छॾनि त पोइ उहे दुश्मन त राति जो हिन इलाइक़े में ईंदा बि कोन। पीराणी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मां बि बुहाणो आहियां पर वलण जेको बेभौ थी मण मच्छियुनि जा मारे थो न, ज़रूरु वलण सां गॾु को ठेकेदार जो माण्हू ॿधल आहे। ईअं वलण चोरी करे ई नथो सघे। तोखे ख़बर न ठेकेदार जा सभु पंहिंजा माण्हू रखियल आहिनि। वलण जो उन सां झेड़ो थियो आहे। उहे कीअं सभु वलण सां ॿधबा? त पोइ ठेकेदार जेको ॿियो ई मुहाणो दुश्मन आहे जंहिंसां गॾु वलण मच्छी थो मारे अकेले सां। रातो राति विकिरो करण का सवली ॻाल्हि त न आहे। ख़ुदा ख़ैर करे अॼु बि अधु राति जो उथी ॿाहिरि हलियो वियो आहे। अञा ताईं न आहे मोटियो। हूंदो शहर में बाबा। अॼुकल्ह हुनखे घर जी मानी त नथी वणे। जंहिंमहिल शहर मां ड्रो थी वेंदो न पोइ पाण ई मुंहुं खणे ईंदो। भली अचे त ॾिसूंसि था त केतिरे पाणीअ में आहे। हाणे अचे त सिधो वठी वञी थो बचल खान जे साम्हूं बीहारियां पोइ ॾिसां त कीअं थो चोरी मच्छी मारे। शुक्र आहे जो कबूल तुंहिंजे पग जी लजत रखी। सॼे ॻोठ ते दुआऊं घुरियूं त कबूल खटी अचे। हा भागुल सही थी चवी। का त दुआ घामी वई आहे। न त पहिरीं महिल में कबूल खे अहिड़ो धकु आयो हो जो मां त असरी आसरो ई पले वेठोसि। मां त ईअं सम्झो त बस ॿी मल ते विढ़ी न सघंदो। पर जॾहिं न ई धकु पचायो थियो त मुखालफ़नि जा हौसला सफ़ा ख़ता करे छॾी। कबूलियो मलाखड़े मां घणा पैसा कमाया आहियो? सचल बाबा पैसनि लाइ क्रिकेट हॉकी बॉक्सिंग ये रांदियूं खेॾिबियूं आहिनि। मल त असां पंहिंजी इज़त लाइ विढ़ंदा आहियूं छो त मल असांजी सकाफ़त जो हिसो आहे। अहिड़ी रांदि मां कहिड़ो फ़ाइदो जंहिंमां रांदीगर खे कुझु हड़ हासिल ई न थिए। हा भाउ तूं वञी क्रिकेट सिख। सॼी दुनिया जा दौरा बि कंदे ऐं डॉलर बि कमाईंदे। पता डॉलर कमाइण जे लाइ क्रिकेट खेॾणु लाज़मी न आहे। डॉलर त मां हिते बि कमाए सघां थो। सचल खान या त मूंखे ख़बर आहे त तूं इलाही सातरी दौलत कमाए सघींदो पर हिकु टके जेतिरी इज़त कमाए ॾेखार त मां तोखे ॿिनी हथनि सां सलाम कयां। इज़त कमाइण जे एतिरो सवलो हुजे हा न त राज जो हर माण्हू मथे ते पग ॿधी बचल खान सॾाए हा। ऐं मां सचल खान आहियां। भले मां करोड़नि जी बि इज़त कमाया न पोइ बि राज में मां इज़त वारो न सॾाइजंदुसि। पर राज वारा मुंहिंजी इज़त न करे सघंदा छो त मां अदा बचल खान जी नज़रुनि में किरियल आहियां ऐं बचल खान जी नज़रुनि मां किरियल इंसान जी को बि इज़त न कंदो आहे। ख़ुदा ख़ैर करे। बाबुल मां हलाए थो ताक़त है। अदा तरसो मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे। हा चओ छा ॻाल्हि आहे? अञा का ॻाल्हि रहिजी वई आहे छा? करम खान खे तव्हां एतिरो कमज़ोर सम्झो आहे छा? करे सघंदो हुनजी बनियुनि ते कब्ज़ा? हा बिल्कुलु कब्ज़ो कंदासीं। तोखे ख़बर ई न आहे
त इन करम खान लाइ केतिरनि ग़रीब माण्हुनि जे ज़मीनुनि जा खाता बदिलाए पंहिंजे नाले करे छॾिया आहिनि। अदा ख़्वाम खां में खून कराईंदो, मुड़ुस माराईंदो। अदा इन ॾातनि ऐं पीराणनि जे चवण में लॻी न इज़तदारनि जा पटका न लाइ त सुठो आहे। हाँ छा चई? इज़तदार? करम खान खे तूं कॾहिं को इज़तदार सम्झण लॻो आहीं? लॻे थो जॾहिं खां तोखे वकालत करण जो मशवरो ॾिनो अथई तूं करम खान जे चवण ते मूंखे मुंहिंजे राज खे बेइज़्ज़तो कंदो रहियो आहीं। सच लाइ तुंहिंजो भाउ सही थो चए, तूं पंहिंजे दुश्मननि वटि वेंदो आहीं। भागुल भागुल हिनखे मयार न ॾे, ही आज़ाद आहे। भली मूंखां वधीक करम खान खे इज़तदार समझंदो रहे, पर करम खान सॼी ज़िंदगी हिनखे बच्चल खान जो भाई समझंदो रहंदो। भली करम खान सां कुल्हो कुल्हे में मिलाए घुमंदो रहे, करम खान जा करतूत ॾिठई त पोइ हिते वञी छड़ो पछताओ रहंदुसि। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।